अवां सभिनी के इत घुराइण जो मकसद हिकिड़ो ही आहे त हाशिम ऐं दिलावर सुबुह खां वठी गुम आहिनि। सिज लहण खां अॻु में ये सही सलामत मूंखे हिते घुरिजनि। जी सरदार साहब, असां कोशिश करियूं पिया। छाजी कोशिश? हाँ, छाजी कोशिश? तोखे ख़बर न आहे त हाशिम ऐं दिलावर सुबुह खां वठी गुम आहिनि। उहे किथे आहिनि? पुलिस खे सब ख़बर आहे, बल्कि असीं आप समझूं था हाशिम ऐं दिलावर इन दरिया खान जे कब्जे में आहिनि। सूबेदार, मूंखे कंहिंजी बि कहाणी ॿुधण जो शौक़ न आहे। मूंखे हा या न जवाब ॾियणो आहे। सिज लहण खां अॻु में केरु आणे ॾींदो मूंखे हाशिम ऐं दिलावर? सरदार साईं, जेकॾहिं हाशिम ऐं दिलावर दरिया खान जे कब्ज़े में आहिनि न, सिज लहण खां अॻु में मां हुननि खे आज़ाद कराईंदुसि। जेकॾहिं सिज लही बि वियो त सिज उभरण खां अॻु में हाशिम ऐं दिलावर तव्हांजे साम्हूं हूंदा। मां बि अदा जावेद सां गॾु वेंदुसि सरदार साईं। सूबेदार सुखिया, इन नौजवान जूं ॻाल्हियूं ॿुधी पियो। तोखे सोचणु घुरिजे। तूं जेकॾहिं सचाईअ ते अची न, अधु कलाक जे अंदरि हाशिम ऐं दिलावर वापसि अची सघनि था। साईं, मूं अर्ज़ु कयो त मूंखां जेको पुॼंदो सो मां कंदुसि। अवां हुकुम त करियो। फोन खण ऐं थाणे ते फोन मिलाए। पंहिंजे अमले खे चओ त जल्दी तयार थी हिते अचनि। रेड करणी आहे। चाचा साईं, मूंखे न तव्हांजी अजायो किताब ॿुधण जो शौक़ु न आहे। हाणे मां हलां। वञी केॾां थो? मूंखे बि तुंहिंजी या मनोज शिक ॾिसण जी का बि ख़्वाहिश न आहे। वञण खां अॻु इहो ॿुधाए त दरिया खान हाशिम ऐं दिलावर खे किथे रखियो आहे? मूंखे सभु ख़बर आहे। हाशिम ऐं दिलावर जे गुम थियण में वॾे में वॾो हथु तुंहिंजो आहे। शमीर तुंहिंजो आहे। तो जेका इन शम्हूअ सां साज़बाज़ कई आहे उनजी बि मूंखे ख़बर आहे। जेकॾहिं तोखे इज़त प्यारी आहे, हाशिम ऐं दिलावर जी बाज़ियाबीअ लाइ मूंखे सॼी मालूमात ॾे। न त छा कंदे? 4 ॿनीअ जा ॿार हुया, से बि खसे वई। बाक़ी मूं वटि पतो छा आहे जो खसींदो। वक़्तु ॿुधाईंदो। तोखे तुंहिंजे गुनाहनि जी सज़ा शाह ज़मान कहिड़ी थो ॾे? जॾहिं उहो वक़्तु आयो न त पोइ ॾिसंदा। सरदार साईं, असां लाइ कहिड़ो हुकुम आहे? भलिया होशियारीअ सां रहिजा ऐं घर वारनि खे तसल्ली ॾिजा ऐं उन्हनि खे ॿुधाइजा जेसीं ताईं हाशिम तव्हां वटि सही सलामत नथो पहुचे तेसीं ताईं सरदार शाह ज़मान निंड न कंदो। सरदार साईं, पोइ हाणे असांखे बि इजाज़त ॾियो। असां वञी पंहिंजे कम सां लॻूं। जावेद तर्स पुलिस फोर्स अचे त पोइ। सरदार साईं, मां चाहियां थो त अॻु में मां वञी हाशिम ऐं दिलावर जी जांच कयां, हू किथे आहिनि। ठीकु आहे, पोइ तव्हां भली हलो। ख़ुदा बख़्श। जी बाबा साईं। अदब भलिया। हाशिम जी के खैर जी खबर? सजण जो भी खैर, दुश्मन जो भी खैर। तो छा इहा ॻाल्हि सची आहे त हाशिम ऐं दिलावर? हा ज़रूर।
गाल सची आहे। हाशिम ऐं दिलावर दुश्मन जे कब्ज़े में आहिनि। शल कहर पवेन दरिया खान जे जीअ में, ज़रीना करे त करे छा? ज़रीना, सरदार साईं चवे थो त तव्हां फिक्र न कयो। जेसि ताईं हाशिम सही सलामत नथो मोटे तेसि ताईं खेसि निंड न ईंदी। बाबा, दरिया खान में एतिरो दम ई न आहे जो दिलावर ऐं हाशिम खे कैद करे सघे। ज़रूर कंहिं चाचा वारनि सां धोखो कयो हूंदो। को पंहिंजो ई आहे जिन चाचा वारनि खे फासायो आहे। हा धीअ, चवनि था त इहा साज़िश शैमीर खान जी आहे, पर शैमीर खान आहे सरदार ज़ादो। उनखे केरु चवे? बाबा, सरदार शाहज़मान जे साम्हूं सभु बराबर आहिनि। धीअ, कहिड़ियूं थी ॻाल्हियूं पुछी? बाबा, ग़रीबनि जे लाइ सभु सरदार आहिनि। त पोइ इहो इंसाफ़ त न थियो बाबा? बस धीअ, मिठी बि माठ, मुठी बि माठ। बाबा, वो तो सरदार साईं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थो करे त मां वाइदे जो पको, कोल जो सचो ऐं इंसाफ़ जो अलम बरदार ऐं अलाए छा छा आहियां। बाक़ी पंहिंजे भाइटे ते त हथ ई नथो वरेस। ससी धीअ, शैमीर खान खे बि सरदार बख़्श कोन कंदो। उनखे बि सुठी छंड पटी अथसि। भला हाणे छा था कयो? सरदार साईं जावेद ऐं जमाल खे बि मोकिले छॾियो आहे। पुलिस बि घुराई अथसि, वठ पकड़ में लॻो पियो आहे। बाक़ी अलाह मालिक। अल्लाह ख़ैर कंदो बाबा, पर शमीर खान वती तो ज़ोरावरियूं कंदो। उनखे कोई रोकण वारो कोन्हे छा? जॾहिं सरदार चयो आहे त जेसी ताईं हाशिम ऐं दिलावर घर न ईंदा तेसी ताईं हू निंड न कंदो, त इन जो मतलब आहे सरदार खे हाशिम ऐं दिलावर जो ओतिरो ई फिक्र आहे जेतिरो असांखे आहे। इन करे सरदार जी नियत ते ऐं उन जे किरदार ते किनो न ॻाल्हायो। आलिया तोखे ख़बर नाहे इहो शहमीर खान कारो विछू अथई, पर ख़बर नाहे छो सरदार साईं इन शहमीर खे डर ॾींदो तो वञे। चरी न थी अदी ससुई, सरदार शाहज़मान तोखा ऐं मूंखां वधीक कुल वारो आहे। वक्त अचण ते उन कारे विछो जो डंग में पटे छॾींदो। चङो मां, तव्हां अलाह खे यादि करियो, रब साईं ख़ैर करे। मां ॿाहिरां वाह साव लही अचां थो। सरदार साहब, मुंहिंजा जवान पहुची चुका आहिनि। हाणे जेको अव्हां जो हुकुम हुजे। जेकॾहिं अव्हां जा हथियार बंद मूंसां गॾु हलनि त बि ठीकु आहे। जेकॾहिं हुकुम हुजे त मां अकेले सिर कार्रवाई कयां। दरिया खान जो फोन आहे। तूं दर्स त मां हिन सां ॻाल्हायां। सरदार साहब, ये लाउड स्पीकर ऑन करो। हेलो, दरिया खान तो ॻाल्हायां। जल्दी ॻाल्हाए, मूंखे फुज़ूल माण्हुनि सां ॻाल्हाइण जो टाइम न आहे। रसो सड़ी वियो, पट न विया। शाहज़मान मां तुझूं ॿई बाहूं कटे छॾियूं आहिनि। मुंहिंजूं बाहूं सलामत आहिनि। तूं मुंहिंजूं बाहूं छा कटी दे? तूं पंहिंजे सिर जो ख़ैर घुर। हाशिम ऐं दिलावर मुंहिंजे कब्ज़े में आहिनि। हाणे त तोखे उन्हनि जा लाश बि न मिलंदा। हाशिम ऐं दिलावर बाहि जा शोला अथई। जेकॾहिं उन्हनि खे हथ लाहींदे न, हथ सड़ी रख थी वेंदई। पत्थर करे छॾ हाशिम ऐं दिलावर जो। ऐं शाहज़मान पोइ पंहिंजे मौत जो इंतज़ार कजाए। हमारो ई हिकिड़ो ख़त्म। हाणे पक थिए सूबेदार त हाशिम ऐं दिलावर किथे आहिनि? हाँ सरदार साहब, हाण पूरी पक थी वई। त पोइ
हाणे छा थो चई? जेको अव्हांजे हुकुम हुजे। मूंखे दिलावर ऐं हाशिम घुर्जनि। जेकॾहिं न मिलनि त दरिया ख़ान ऐं बहादुर जे हथनि में हथ कड़ियूं हुजनि। सरदार साहब, दरिया खान ऐं बहादुर जे हथ में लोही कड़ा पाराइण जी मूंखे ताक़त न आहे। बाक़ी उन्हनि जा माण्हू उहे मां ज़रूर गिरफ़्तार कंदुसि। वञ वञी जीअं वणई तीअं कर। मां पाण ई तो दरिया ख़ान खे काक जा वण ॾेखारियां। दरिया ख़ान जूं कीहों जेकॾहिं कोहनि में न ॿुधजनि न, मुंहिंजो नालो बि सरदार शाह ज़मान आहे। हेलो हेलो, छा थो भाई जावेद? तव्हां होशियारीअ सां अॻिते वधंदा रहिजो। मां तव्हांखे पल पल जी ख़बर ॾींदो रहंदुसि। होशियारीअ सां? पुलिस जो अमलो बि तव्हां ॾांहुं अचे पियो। मूंखे ख़बर आहे त सूबेदार कम जो माण्हू न आहे, पर इहो दरिया ख़ान ॾांहुं ज़रूर ईंदो। दरिया ख़ान सूबेदार सां कचहरी में लॻी वेंदो। उन दौरान तव्हां पंहिंजे कम खे लॻी वञिजो। अॼु दरिया ख़ान खे हर हाल में शिकस्त ॾियणी आहे। ठीकु आहे। जड़ी कटे तड़ी पके और जा फकीर फिर का बेका केर होता जमानो लगो आ माहू तो माहू के खाए वंचे तो वंचे काडे तो भा लगी पईया सारी लगी। अल्लाह तो डिठो छा? मु त कदे भी ना डिठो। वाडे ढूंढा इहो दिसे न तो वडेरो दरिया खान यो गोरपट थई गोरपट माहू को खाए पियो। बेटा रे हाशिम के दिलावर के कियन खिड़की वियो गुम करे। शुक्र आहे बसरा जो दरिया खान के मुंह कदे भी ना डिठो। कोई दरिया खान दाल मानी छो न तो खाए, मानू छो तो खाए? हाशिम दिलावर के भी पक्का खाई वियो हूंदो बसरा। आदम खोर ते केड़ो एतबार। तू सही मानू नहीं, तू डरजारी थी बसरा, पर मां तो खान डरजा कोन तो। छो त तू आदम खोर नहीं, तू बेगो खोर आई। छाती मल मां 7 फुटन जो कदा और मुड़सो हुयसि, पर तू मुखे मारे मारे 3 फुटन जो करे छडियो आ। मसड़े बेगा कोने जुअर जुए में जो रहो तो पियो रांदियो करे। कोने को हक है इंसाफ मुल्क में, तडे तो जो दरिया खान गोला करे। हाणे विधा तई हथ हाशिम में दिलावर में समझो त पाटे पैर ते पाण कुहाड़ो हयूं थई पाजे मौक़त के दावत ॾिनी थई। अल्लाह रुगो थी पई मास्तरन वाली गालियूं करी, मुखे तो समझ में ही कोन थी अची। बाकी तोखे केड़ियूं गालियूं थी समझ में अचे? मुखे समझ में अचे तो त शायद मुखे भुख लगी आ। हां ओ बेगा भुख त मुखे भी लगी आहे, पर मां या फकीरियाड़ी घर जी मानी मुखो हजम ही कान। त पोइ उठ कोठ पिनी अच त तू भी खा त मां भी खावा। मां वञा थी सरी नाडी वञी हाशिम जा हाल अहवाल भी वठा सको टुकड़ो गभो भी खाई अचा। ऐं मां ओ वञी धूड़ पाए पची के तो छडे। मां वञा तो सरदार साईं जे बंगले ते ऊपर ऊपर खाई डंडो थी दो जा। हां हां वञ वञ वञ, मां भी खड़ी खनो आराम कया त पोती वञा पई ओडे सरी नाडी। चाचा साईं तू छा तो समझे त तू मुखे ड्रजारे धमकाए हितों भजाए छॾींदे? न चाचा साईं न। शमीर खान भजण वारन मां न आहे। शमीर खान खे तुंहिंजी पग संभालणी आहे, छो त इहा पग मुंहिंजो हक़ आहे।
ऐं मूंखे उहा बि ख़बर आहे त हक़ घुरण सां नाहे मिलंदो, हक़ खसे वठिबो आहे। ऐं उहो हक़ खसण लाइ मां दरिया ख़ान सां बि मिलंदसि, शमूअ सां बि मिलंदसि, पंहिंजी ताक़त खे मज़बूत करे पोइ विझंदसि तुंहिंजी पग में हथ। हाल आहे दरिया ख़ान? हजार मस्तियों आहिनि जमीर ख़ान, तूं पंहिंजी ॿुधाए। दरिया ख़ान होशियारी कजांइ, चाचे शाह ज़मान जो लश्कर हितां रवानो थी चुको थी। ईअं न थिए जो तुंहिंजी मस्तियूं ई मरी वञनि। सजड़ाइप थो करे या धमकी थो ॾे? दरिया ख़ान मां त तुंहिंजो दोस्त आहियां, तोखे धमकी कीअं ॾींदसि? त पोइ मूं ते शाह ज़मान जे क़त्ल जी FIR कंहिं कटराई? मूंखे ख़बर न आहे दरिया ख़ान, ऐं मुंहिंजे ख़्याल में चाचा साईं बि का बि FIR न आहे कटराई। अच्छा, त पोइ सूबेदार जो चयो त दरिया ख़ान तो त अञा पुलिस खे सुञातो ई न आहे। पुलिस जो कम ई इहो आहे नांग मां नोड़ी ऐं नोड़ीअ मां नांग ठाहिण। इतला ई ख़बर ॾियण जी तुंहिंजी वॾी महिरबानी, पर हिकिड़ी ॻाल्हि तूं बि शाह ज़मान खे ॿुधाए छॾिजांइ। जेकॾहिं हिकिड़ो बि माण्हू शाह ज़मान जो मुंहिंजे ॻोठ में नज़र आयो त हुनखे हुनजो लाश मूंखे मिलंदो, मारो ई हिकिड़ो ख़तम। इहो ई त मां चाहियां थो त चाचा साईं कमज़ोर थी वञे, त जीअं मां पंहिंजी पग आसानीअ सां हासिल करे सघां। जमीर ख़ान जेकॾहिं को तुंहिंजो कमकार मूं में हुजे त मूंखे हुकुम कर। बस होशियारीअ सां अचो, मां सुबुह जो चाचा साईं जो लश्कर एम्बुलेंस में वापस ॾिसां। जमीर ख़ान ईअं ई थींदो त पोइ सदाईं गॾु। सदाईं गॾु। हाणे ख़बरूं पवंदियूं चाचा साईं। हाशिम वारा अञा ताईं न आहिनि मोटिया। ज़रीना, मां तोखे कहिड़ी तसली ॾियां? अदा, हाशिम वारा मोटी त ईंदा न? ज़रीना, हाशिम खे कुझु कोन थींदो। मूंखे उमेद आहे त हाशिम ज़रूर मोटी ईंदो। तूं वञी सुम। जंहिंजे सिर जो ताज जंग जे मैदान में हुजे न, उनखे निंड कीअं ईंदी? ज़रीना, सरदार शाह ज़मान माण्हू मोकिलिया आहिनि, पुलिस बि वई आहे। कलाक अध में ख़ुशी जी ख़बर अची वेंदी। तूं वञी सुम। हाशिम अची वियो न, मां तोखे जगाईंदुसि। न अदा बलिया, मूंखे निंड नथी अचे। तव्हां सुम्ही पओ, मां जागां थी। निंड त मूंखे बि कान थी अचे। पोइ भला तूं सरदार जी उताद ते चकर हणी अच, उहो बि त जागंदो हूंदो न? ज़रीना, सरदार जी उताद ते बि धन मुंसनि जो वेठो आहे। सरदार मूंखे चयो आहे त तूं वञी घर अकेलो हूंदो। तूं असांजो फिक्र न कर, असांखे पंहिंजे घर में को बि खौफ न आहे। बस हाशिम जो फिक्र आहे। अल्लाह साईं हाशिम खे ख़ैर सां आणे त पोइ निंड कंदसि। पोइ बस ॿई वेठा आहियूं, ॿई था गॾिजी हाशिम वारनि जो इंतज़ार कयूं। दिलावर ॾिठई किरड़ी वॾेरे जा कम,
असांखे वरी फुल तुरू थो चए लगे तो तेरे सही बंगलो ते फेर थियान हाँ हाँ ये ही है माउ ॾे थो वञा तूं हिते हिननि खे संभाल